नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे रावलपिंडी में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान में 2 वाक़िअनि दौरान 7 फ़ौजी जवान शहीद थी विया आहिनि। पाक फ़ौज जे आम लाॻापियल वारे शोबे ISPR मूजिब ज़िले बोरान जे तालके मछ जे इलाइक़े पीर गाइब में गुज़िरियल राति FC जी गाॾी ते दस्ती शनाख़त जे बम सां हमलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में 6 एहलकार शहीद थी विया आहिनि। पाक फ़ौज जे गाॾी मामूल जे गश्त खां पोइ बेस कैंप वापसि वञी रही हुई त रस्ते में नसब रिमोट कंट्रोल बम सां उन खे निशानो बणायो वियो। शहीद में जूनियर कमिश्नर ऑफिसर ऐं सिविलियन ड्राइवर भी शामिल आहिनि। FC जे शहीदनि में नायब सूबेदार एहसानुल्लाह नाइक, ज़ुबैर नाइक, एजाज अहमद नाइक, मौला बख्श नाइक, नूर मोहम्मद ऐं ड्राइवर अब्दुल जब्बार शामिल आहे। होॾां मुंड कच्छ जे इलाइक़े में दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं सां सिपाही इमदाद अली शहीद थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।